जी नाज़रीन जी त हींअर असां हे सती शाख हे खेरमल लिगारी जे ॻोठ खां इहो घारो लॻो आहे जेको इहो हींअर जोई तरफ़ पाणी हले पियो ऐं ॿुधाए पियो वञे इम्कान त जोई दादू रोड बंदि बि थी सघे थो। एतिरो खंड लॻल आहे ऐं हिते 2 खंड लॻल आहे। हे 300 फुट थींदो तक़रीबन। अदा हे पाण जिथे बीठा हूँ हिते खंड लॻल आहे ऐं छा था सम्झो इहो पाणी जोई ते पहुचंदो छा? दोस्तों ही पानी जो सो कलर जो सो घटी मिकदार में हो। अगर सरकार के चाहे त डोबा वगैरह जा मशीन भी बंद कर सकी पर सरकार ने को अरेंजमेंट न कयो। सही इन जे करे रात तकरीबन 1 ॿी खां जो घारो हुयो त हितां जा इलाके वासी जेका लिगारी हुआ उहे पास उन बंद के ॻोठ कहिड़ो खेरमल लिगारी खेरोन लिगारी जी इन के पास बंद के बदन पिया पर जेको आहे सो हुन खां ॻाल्हि घणी ज़ोर थी वई। सही सो रात ही पानी जेको पास का हया हुआ उनखे किराए करे ऐं वॾी स्पीड वञे थो ऐं जेकी बि मशीन जी जॻह आहे उहा बिल्कुलु बंदि थी आहे। हिनखे बंदि करणु नामुमकिन आहे। मतिलबु तव्हां छा था सम्झो जोई दादू रोड जो पाणी हाँ बिल्कुलु ही तकरीबन रात या शाम ते जेको आहे दादू खां रोड जो ही वेंदो आहे उनखे बंदि करे सघे लिंक रोड खे मतलब बंदि थी सघे थो। बंदि थी सघे थो। मथां ॿियो टालपुरा घारो लॻो आहे उहो पाणी घटि मिक़दार में आहे पर उहो पाणी हिनखे सपोर्ट करे करे उहो रोड बंदि करे ऐं ॿियो ॿुधाए पियो वञे ककड़ खां बि को शायदि घारो लॻो आहे। ककड़ खां लॻो आहे बस पाण उहो न ॾिठो आहे बाक़ी 2 ॾिठा आहिनि। टालपुरा खां साम्हूं लॻो आहे तकरीबन किलोमीटर ते आहे। माना चओ हे घारो आहे। हे जोई दादू रोड बंदि थींदो। हाँ जोई दादू रोड तकरीबन शाम या सुभाणे ते जेको आहे बिल्कुलु बंदि थी वेंदो। बंदि थींदो का बि जेके गाॾियूं वग़ैरह जा माण्हुनि जा अचण बंदि थी वेंदो।